إن الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم أما بعد. عن أبي سعيد الخدري رضي الله تعالى عنه قال قال رسول الله صلى الله عليه وسلم إياكم والجلوس على الطرقات قالوا فما لنا بدا إنما هي مجالسنا نتحدث فيها قال فإن أبيتم إلا المجالس فأتوا حقها قالوا وما حقها قال غض البصر وكف الأذى ورد السلام وأمر بالمعروف ونهي عن المنكر رواه البخاري. अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कहीं था कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रस्ते मथे वाट मथे वेण खां बचो। तर साहबा किराम पुछियो जे असीं जेको वियूं था त ईअं नथा वियूं को ज़रूरी ॻाल्हि वे थी ज़रूरी कमु वे थो तंहिं करे असीं वेही करे वाट मथे ॻाल्हियूं कयूं था। तर रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं रस्ते मथे वेठे जी आंखे ज़रूरत आहे को कमु आहे ऐं मजबूर आहियो हुते वेठे मथे त रस्ते जा हक़ पूरा कयो। साहबा किराम पुछो रस्ते जा वाट जा हक़ करो आहिनि। फरमायो पहलो हक़ ई है गज़्दुल बसर, पिन जी नज़र जेको आहे नीचे रखो। रस्ते मथे वेहण एतिरे लाइ करे मनाई है जे रस्तो जेको आहे ई पब्लिक जो आहे, इन में मर्द ने औरत नंढा वॾा मड़ अची वञी सघे। हिकिड़ो इंसान जॾहिं रस्ते मथे वेहे थो त पोइ इन जी नज़र जेको आहे ई मिणी मथे पए थी। त जॾहिं नज़र इंसान जी कंहिं हराम चीज़ खे या वस्तु खे ॾिसी लाहे त इन इंसान मथे पुछाणो आहे। जेकॾहिं कंहिं इंसान खे ज़रूरत वे वाट मथे वेठे जी कंहिं सां ॻाल्हि ॿोल करे पियो त पहलो कमु त ई करे जे नज़र पिन जी हेठि रखे, चौफे लौणा फेर न करे। ॿियो ॾसियो वकफ़ुल अज़ा, रस्ते मथे तकलीफ़ वारी को वस्तु पियल आहे त उनखे पासे करे छॾियो। इन में हिकिड़ी वस्तु त इहा अचे थी जे पाण वेठा आहियूं वाट मथे ॾिसूं को पाणो पथर पियो आहे, को चढ़ पई आहे, को काठी पई आहे, अहिड़ी को पण वस्तु जेको अचींदल वेंदल माण्हू खे तकलीफ़ ॾिए उनखे पाण पासे करे छॾियूं। ॿियो मतिलबु ई आहे जे रस्ते मथे पाण वेठा हो त पंहिंजे कारण सां ईंदल वेंदल माण्हू खे तकलीफ़ न थियणी खपे। को माण्हू अचींदो वे, को औरत मिसाल तरीक़े अचींदी वे ने पाण रस्ते मथे इन अंदाज़ में वेठा हो जे ॿाईअ खे न औरत खे मटे में तकलीफ़ थिए त इस्लाम जे अंदरि इहा वस्तु मनाई आहे जे पंहिंजे अमल सां पंहिंजे कम सां ने व्यवहार सां रस्ते मथां मटंदड़ माण्हूअ खे पाण तकलीफ़ न ॾियूं। टियों जेको हक़ है रस्ते जो न वाट जो उहो ई आहे रद्दु सलाम। को पण माण्हू अचींदल उहा खे सलाम करे त उन सलाम जो जवाबु ॾियो। सलाम जेको आहे इहा मुस्लमान जी पहचान आहे। मुस्लमान जॾहिं पिंड में मुलाक़ात कयूं था न त इन जी मुलाक़ात जो जेको अदब आहे पहचान आहे उहा आहे अस्सलाम वालेकुम चए। हिकिड़ा माण्हू वेठल आहिनि त जेको माण्हू वाट मथां अचींदल उन जो हक़ आहे जे पहिरीं हू सलाम करे। उहो जॾहिं सलाम करे त वेठल माण्हू मथे वाजिबु आहे ज़रूरी आहे जे उन जे सलाम जो जवाबु ॾिए। हाणे उहो मुसाफ़िर माण्हू को वाट हलंदड़ माण्हू अचे पियो सलाम नथो करे त पाण वेठा आहियूं त पाणखे उनखे सामेदी सलाम कयो खपे। पहिरीं उन जो हक़ आहे जे उहो अचे पियो त उहो सलाम करे, पण उहो सलाम नथो करे, भुली वियो आहे अथवा ॿिए कंहिं कारण सां उन सलाम न ई कयईं त पाण उनखे सलाम कयूं। पोइ पाण ईअं न सम्झो जे सलाम त हिनखे करिणो न घुरा न कयां की न कंदुसि। सलाम जेको आहे ये नेकियूं कमाए जो ज़रियो आहे। जेको इंसान सलाम करे तो उनकी नेकियूं जुड़े थी, सवाब जुड़े थो।
त उन सवाबु ना ई कमाए त पाण पंहिंजो सवाबु कुला विञायूं, त पाण सलाम वारींदासीं त उनखे दुआ मिलंदी अने पाण खे सवाबु मिलंदो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको चौथो रस्ते जो हक़ु ॾसियो उही आहे जे माण्हू जेको वाट मथां मटंदल वे उनखे ख़ासो ॾस ॾियणु। पाण ॾिसूं था हिकिड़ो माण्हू हेॾा ईअं वञे पियो ने अॻियां न वाट में जेकॾहिं हिनखे को नुक़सानु थींदो त पाण उनखे ॾसियूं भाउ तूं हेॾा न वञ, हेॾा अहिड़ी वस्तु पई आहे की हीअ तोखे नुक़सानु थी वेंदो। की ईअं जेको माण्हू पाण वटां वाट पुछे जे मूंखे फलाणी जॻह मथे वञिणो आहे त आउं किन रस्ते मथां वञा त मूंखे सवरो थींदो, त पाण उनखे ॾसियूं तो हीअ वाट जले वञ। त ईअं जेको माण्हू वाट मथां मटे त उनखे भलाईअ जो ॾस ॾियणो, तंहिंमें मड़े भलायूं अची वियूं, टोटल भलायूं, नीकीअ जो ॾस ॾियूं, नमाज़ जो, सचाईअ जो, ख़ैर खाईअ जो, जेकी पाण वटां थी सघे ख़ासी ॻाल्हि पाण उन माण्हू खे ॾसे छॾियूं। वनहयुन अनिल मुनकर, अने खोटी ॻाल्हि खां जेको रस्ते मथां माण्हू मटे थो उनखे रोकणो। जेकॾहिं पाण ॾिसूं जे को पण रस्ते मथां वाट मथां को माण्हू मटियो, को पण खोटो कमु करे पियो त पाण उनखे चऊं भाउ तूं ईअं न कर। मिसाल तरीक़े हिकिड़ो माण्हू बीड़ी पीअंदो वञे, बीड़ी पीअणु इस्लाम में हराम आहे, गुटका खणणु हराम आहे, न पंहिंजी जान लाइ करे नुक़सानु आहे, त पाण चऊं पुत्र की भाउ न पीअ त ख़ासी ॻाल्हि आहे, न पीअंदो, बीड़ियूं कुला पीअंदो आहे, एतिरो ख़ाली पाण चई छॾियूं, पंहिंजो फ़र्ज़ु अदा थी वञे थो। ऐं रस्ते जो जेको हिकिड़ो हक़ु ॾसे में आयो आहे, हदीस में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लअनल्लाहु मन सरक मनारल अर्ज़, अल्लाह जी लानत आहे उन माण्हू मथे जेको ज़मीन जा निशान फिटाए छॾे। रस्तो जेको रहियो न, हिन रस्ते मथे अॻे ज़माने में माण्हू निशान लॻाईंदा हुआ, जीअं वाट जेको रही इन मथे हिते पाणू पियल आहे, हिते हिकिड़ो वणु आहे, हिते इहे फलाणी वस्तु पियल आहे, इन हिसाब सां माण्हू वाट जले वेंदा हुआ। हाणे को माण्हू वञे जेकॾहिं उहो पाणू जेको पियल आहे रस्ते मथे, जंहिंजे ज़रिए पाण खे ख़बर पए त इहा वाट हेॾा वञे थी, उहो पाणू खणी फिॼाए छॾे त माण्हू वाट भुली वेंदा। जे अॼु जे ज़माने में पाण ॾिसूं था जे रोड जेको वें था, रस्ता वें था, इन मथे बोर्ड लॻा पिया वें था, हीउ फलाणो ॻोठु रहियो, का फलाणो ॻोठु हेतिरा किलोमीटर आहे। पाण अक्सर रस्ते में ॾिसूं था पंहिंजा माण्हू बोर्ड कढी चोरी करे खणी वञनि था न। लो जो ई बोर्ड 10-15 किला हूंदो, 20 किला हूंदो, इन मां पाण केतिरो कमाए लाहींदासीं, 200-400 रुपया कमाए लाहींदासीं, पण माण्हू इन वस्तु खे चोरी करे खणी वञनि था। बोर्ड जेको रोड़े मथे लॻा पिया आहिनि कढी विकिणी छॾीनि था। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़े माण्हू मथे अल्लाह जी लानत आहे। जेको मुसाफ़िर माण्हू अचनि पिया उहो बोर्ड निहारे करे अचींदा या किथे पुॻो या अक्सर पाण ॾिसूं था वाट मथे लिखिया पिया आहिनि, मिसाल तरीक़े खावड़ो एतिरा किलोमीटर आहे, माण्हू हेठि फिटाए विझनि था, केतिरा किलोमीटर उहो फिटाए विझनि था। जेकॾहिं लिखियल आहे जे 50 किलोमीटर आहे त 0 फिटाए 5 किलोमीटर थी वेंदा। हाणे मुसाफ़िर माण्हू जेको पहले फिर आयो हुयो उनखे ख़बर न भई खावड़ो केतिरो पंधु आहे, उनजी गाॾी में थोरो को पेट्रोल वे 5-7 किलोमीटर में पुॼी वेंदोसि। बोर्ड मथे लिखियो वियो 5 किलोमीटर, हक़ीक़त में खावड़ो 50 किलोमीटर आहे, पर उहो वीचारो इन आसरे अचींदो पियो हाणे ख़ाली 5 किलोमीटर आहिनि, विच में हैरान थींदो, परेशान थींदो। त रास्ते मथे जेको बोर्ड लॻा पिया वेंदा, इन्ही बोर्ड सां छेड़छाड़ करणी, कंहिं खे कढणा, के चोरी करणी, निशान फिटाइणा, ये पंहिंजे दीन में हराम है। अहिड़ो माण्हू जेको आहे अल्लाह जी नज़र में लानती है, अल्लाह जी उन इंसान मथे लानत वसे थी। ते पाण खे इन वस्तुनि जो ख़्यालु रखियो खपे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।